नाज़रीन, कंदकोट जिले में कोरोना वायरस मकामी सतह ते तेज़ी सां पखिड़जण लगी आहे। इंतजामिया जिले जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा सील करे छॾिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद आहे कंदकोट मां मेहरा टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध के बेन शहरन जी कश्मीर कंदकोट ज़िले में भी कोरोना वायरस जा जेके केस आहिनि उहे मुसलसल तेज़ी सां वधी रहिया आहिनि। कोरोना वायरस कंदकोट कश्मीर ज़िले में भी फैलजण लगी आहे ऐं हिन वक़्तु माण्हुनि में वॾो ख़ौफ़ जेको आहे उहो नज़र अचे पियो। हिन वक़्तु कश्मीर कंदकोट ज़िले अंदर सेहत खाते मुताबिक़ जेको आहे त 282 खां वधीक जेके केस आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंमें 27 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे सिहतयाब थी चुका आहिनि, जॾहिं त 5 माण्हू जेके आहिनि उहे कोरोना वायरस सबबु जेको आहे त हयातियूं जेके आहिनि उहे पंहिंजियूं विञाए चुका आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सिविल अस्पताल जो जेको डॉक्टर आहे उहो भी शामिल आहे। ऐं जेके माण्हू जेके कोरोना वायरस में मुब्तला आहिनि उन्हनि में DHO डॉक्टर एहसान डाहणी ऐं उन सां गॾोगॾु DHO ऑफिस जो अमलो ऐं कंदकोट कश्मीर ऐं उन सां गॾोगॾु तंगवानी तालुके जा जेके डॉक्टर ऐं ॿियो स्टाफ अस्पतालनि जो उहो भी हिन में शामिल आहे। ऐं हीअ जेके टोटल जेके केस आहिनि उहे मक़ामी सतह जा केस जेके आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि। अञा भी वधीक जेको आहे उहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, छाकाणि त कश्मीर कंदकोट ज़िले में माण्हू जेके आहिनि उहे शहर में माण्हुनि जी जेकी रश आहे उहा इंतिहाई वधी वई आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे SOPs ते जेको आहे उहो अमल कंदे नज़र न पिया अचनि ऐं सरेआम जेकी उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे उहा जारी आहे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर जे तरफ़ां हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो हो, जंहिंखां पोइ हीअ जेके केस जेके आहिनि जीअं ई वधणु लॻा आहिनि त उनखां पोइ जेको आहे डिप्टी कमिश्नर 3 ॾींहं अॻु में मुख़्तलिफ़ जेके कश्मीर कंदकोट ज़िले जा 6 पाड़ा आहिनि उन्हनि खे सील करण जो हुकुम ॾिनो हुयो, जंहिंमें कंदकोट जा 4 पाड़ा ऐं उन सां गॾोगॾु कश्मीर जा 2 पाड़ा जेके आहिनि उहे शामिल आहिनि ऐं उन्हनि खे सील करे माण्हुनि खे घरनि में रहण जी हिदायतूं जेके आहिनि उहे जारी कयूं वयूं हुयूं। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे त अॼु 3 ॾींहं आहे ऐं उहो 1 हफ़्ते ताईं जेको आहे त उहे पाड़ा जेके आहिनि उहे सील रहंदा। उनमें डिप्टी कमिश्नर जो इहो चवणु हुयो त जीअं केस वधनि पिया उनजे करे जेको आहे त असां ही पाड़ा जेके आहिनि उहे सील कया आहिनि ऐं उनमें जेको आहे त माण्हुनि खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त हू ख़िलाफ़ वर्ज़ी न कनि ऐं जेकॾहिं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा त उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु जेको आहे त कश्मीर कंदकोट ज़िले में जेके हिफ़ाज़ती क़दम खणण जे लाइ हिफ़ाज़ती जेके उपाउ वठण जे लाइ जेके आहिनि जेके हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि उन ते अमल कंदे जेके आहे त माण्हू जेके आहिनि उहे नज़र न पिया अचनि, उहे लापरवाही जो मुज़ाहिरो कनि पिया। ऐं हिन वक़्तु बि तव्हां इहो ॾिसंदव त कश्मीर कंदकोट ज़िले में जेके मुख़्तलिफ़ शहर जूं जेके बाज़ारूं आहिनि उते माण्हुनि जी वॾी रश आहे। उते जेको आहे त समाजी फ़ासिलो बि जेको आहे उहो नथो रखियो वञे ऐं उन सां गॾोगॾु शहर जा जेके मुख़्तलिफ़ दुकान आहिनि या दुकानदार आहिनि या ख़रीदार आहिनि उहे मास्क जो ऐं सैनिटाइज़र जो जेको इस्तेमालु आहे उहो न पिया कनि, जंहिंजे करे जेको आहे त ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त कोरोना जा जेके केस आहिनि उहे अञा वधंदा। ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां इहे बार हिदायतूं जारी कयूं पियूं वञनि त जेके SOPs ते जेके अमल न कंदा त उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं माण्हुनि खे इहे हिदायतूं जारी कयूं पिया त उहो फौरी तौर ते जेके आहिनि हिफ़ाज़ती जेके आहिनि उहे हिदायतुनि ते जेको आहे उहो अमल कनि। जेकॾहिं अमल न कंदा त हीउ कोरोना वायरस जेको आहे अञा वधीक फैलजंदो ऐं माण्हुनि खे पंहिंजी ज़िम्मेवारी जो जेको आहे मुज़ाहिरो करणु घुरिजे। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।